साथियों सिंधु देश मुक़दरा साईं जेम्स हैदराबाद हींअर असां मौजूद आहियूं हैदराबाद प्रेस क्लब जे वेझो रेडियो चौक ते जिथे सिंधियन नेशनल कांग्रेस जे तरफ़ां 18 मई ते जेका कैनाल तकरारी सिंधु दरिया मथां थियनि पिया ऐं जेके कॉर्पोरेट फार्मिंग आहे या मिसिंग पर्सन जेके आहिनि जबरी गुमशुदियूं आहिनि या सिंध जा जेके कोर इशूज़ आहिनि उन्हनि जे हवाले सां रैली उते असां इहे दोस्तनि सां मौजूदु आहियूं। मूंसां गॾु बशीर कांवर दोस्त आहे, असांजो दोस्त हमीद सिंधी आहे, ॿिया दोस्त साथी तव्हां सां गॾु बीठा आहिनि ऐं ॾाढो कामयाबु ऐं शानदार प्रोग्राम थियो आहे। असां सम्झूं था त असांखे इहो लॉलीपॉप ॾेई वरी जेको कैनालनि जो कमु शुरू थी वियो आहे ऐं वरी हर शहर खे ॿ बनाइण जी ज़रूरत आहे ऐं कॉर्पोरेट फार्मिंग जे ग्रीन पर्सेंट वारे सिंध जूं ज़मीनूं ते कब्ज़ा कया विया आहिनि। अचो त गॾिजी करे मुनज़िम अंदाज़ में हिकु क़ौम जी हैसियत में मज़बूत जदोजहद हलायूं त जीअं इन सभिनी सिंध दुश्मन मंसूबनि खे रद्द कराए। महिरबानी।